के सदा या हर्फ निदा जो सीन सैयद रे इशारो ए सरदार गाला ए वडी आवाज ए कहजो खुदा के दिन लगायो कहजो सरदार सुभान अल्लाह शर्त न केद न हिन जो आ हिन जो न ई न खुदा फरमाए तो दुनिया में कई सरदार सदाईंदा के कौमी सरदार के जातिन जा सरदार के कंहिंजा सरदार के कंहिंजा सरदार पर मुस्तफा जी सरदारी केद लगल ना है ये इंसान जो सरदार आन जिन्न जो रुगी सरदार आन मलाक जो सरदार आन रखे तो जिन्न जो भी सरदार मलाक जो भी सरदार इंसान जो सरदार हजर जो सरदार शजर जो सरदार बर जो सरदार बहर जो सरदार समुद्र के तरे में रहने वाली मच्छियों चते मदीने जो मीर असा जो सरदार काना तो जरो जरो चे तुम जो सरदार रजे तो हबीब तू सरे सरे जो सरदार जिन्न इंसान जो सरदार मलक हिन जो आ हिन जो न ई न खुदा फरमाए तो दुनिया में कई सरदार सदाईंदा के कौमी सरदार के जातिन जा सरदार के कंहिंजा सरदार के कंहिंजा सरदार पर मुस्तफा जी सरदारी केद लगल ना है ये इंसान जो सरदार आन जिन्न जो रुगी सरदार आन मलाक जो सरदार आन रखे तो जिन्न जो भी सरदार मलाक जो भी सरदार इंसान जो सरदार हजर जो सरदार शजर जो सरदार बर जो सरदार बहर जो सरदार समुद्र के तरे में रहने वाली मच्छियों चते मदीने जो मीर असा जो सरदार काना तो जरो जरो चे तुम जो सरदार रजे तो हबीब तू सरे सरे जो सरदार जिन्न इंसान जो सरदार मलक फलक जो सरदार मुझा महबूब तू उम्मत जो तो सरदार पर नबियन जो भी सरदार अल्लाह अल्लाह जो सुभान अल्लाह हर शे चयो असा जो नबी रब फरमायो बांधाओ तव्हां चओ था त असांजो नबी मां रब छो चवां त मुंहिंजो नबी आयो कंहिंजो मुंहिंजो गाला कंहिंजो मौला तू जहान जो रब आहीं फरमाए थो हाओ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन मौला तू जहान के रोजी जनवार आई फरमाए थो हाओ वल्लाहु खैरुर राज़िकीन मौला तू सभनी के पैदा कराई फरमाए थो हाओ अहसनुल खालिकीन मौला तू सभनी ते रहम कराई फरमाए थो हाओ अरहमुर राहिमीन मौला तू बादशाह जो बादशाह फरमाए थो अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन मौला सब कुछ तू आहीं फरमाए थो आहां त सब कुछ पर जॾहिं मां कसम खणंदो हां त ईअं कोन चवंदो आहियां त हीअ छा चवंदो हां फला व रब्बिक महबूब मां पंहिंजो कसम थो खणा इन जे करे जो तो मोहम्मद हबीब जो रब आहियां चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह पर रुबी पंहिंजो कसम न किथे तुझे वारन जो कसम किथे तुझे चेहरे जो कसम किथे तुझे जिंदगी जो कसम किथे तुझे निहारन जो कसम किथे तुझे चेहरे जो कसम किथे तुझे कदम जे मिट्टी जो कसम दुरूद मुझे हबीब वडे आवाज अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि माशाअल्लाह ताला अॻिते कुझु अर्ज़ कंदुमि पर ॻाल्हि किथां जम त क़ुरान खे समझो छो तो कुरान एडो प्यारो किताब आहे जंहिंखे अल्लाह ताला कसम सां बयान फरमायो जंहिंखे अल्लाह ताला अल्लाह फरमायो यासीन ऐ सरदार वल कुरानिल हकीम कसम हिकमत वारे कुरान जो इन्नक लमिनल मुरसलीन बेशक तू मुरसलन मझा है अला सिरातिन मुस्तकीम सिधी राह ते आहे तुंहिंजो रस्तो सिधो आहे तुंहिंजी राह सिधी आहे तुंहिंजी वाट सिधी आहे ॿियो को रस्तो कोन्हे जेको मूं अल्लाह सां मिलाए जेको मिलण थो चाहे पुॼण थो चाहे राज़ी करण थो चाहे उन ते फर्ज़ आहे त पोइ मुस्तफा जे रस्ते ते हले ॾाढा सुभान अल्लाह चओ वॾे आवाज़ सां दुरूद मुंहिंजे प्यारे हबीब ते पढ़ सुने हबीब करीम जा उम्मती आओ तवज्जो जो गौर सां ॿुधो अल्लाह ताला छा फरमायो अव्हां ते रोज़ो फर्ज़ मुक़रर ॾींहं आहिनि ॾींहं आहिनि पर जे
सफर के दिन है बीमार इं कोन्हे जो वरी चाह को थे एतरो कमजोर आ एतरो पोढ़ो आ एतरो वडी उमिरि वारो आ सफ़ा हिक जाइ ते पियो आ चुरी पुरी कोन थो सघे हलण जहिड़ो कोन्हे घुमण जहिड़ो कोन्हे ज़ाहिर में तूं त करीम आहे पर असांखे आसरो ई कोन्हे त को चङो भलो थी वरी कदा कंदो उहो छा करे उहो छा करे अल्लाह फरमाए अलल्लज़ीना युतीक़ूनहु फ़िद्यतुन ताम मिस्कीन फमन ततव्वा खैरन फहुव खैरुल लह व अन तसूमू खैरुल लकुम इन कुंतुम तअलमून। जे बीमारात चंग भलो थी रखे मुसाफरात मोटी रखे पर ये तमाम कमजोर आ मुतलक ताकत थसी कान का चंगे भले थियण जी उम्मीद ही ना है सेहत जो आसरो ही ना है वो छा करे फिदियतुन ताम मिस्कीन वो मिस्कीन खे खाधो खाराए मोला केतिरो खाराए अधु टोयो रोज हिसाब सां मिस्कीन खे ॾे जे हिकिड़े खे रोज अधु टो ॾींदो वञे त सही आहे भला जे घणा मिस्कीन गॾु करे अधु टो ॾेई छॾ सही आहे अल्लाह फरमाए थो फमन ततव्वा खैरन फहुव खैरुल लह इहो त आहे ज़रूरी ॾे पर जेकर अञा वधाए ॾे अध जे बजा सॼो टोयो ॾेई छॾे हिक जे बजा घरनि खे ॾेई छॾे 60 जे बजा लख खे ॾेई छॾे त हुन जे लाइ भलो आहे मौला भला जे कुझु कमज़ोर बि आहे पर कुझु आसरो बि आहे फरमाए थो अन तसूमू खैरुल लकुम जे रोज़ो रखे ख़ैरात बि ॾे रोज़ा बि रखे ॿई कम करे तव्हां जे लाइ भलो आहे इन कुंतुम तअलमून जे तव्हां ॼाणो था अबा बहस छा जो रोज़ी जो ॻाल्हि छा जो बहस आहे रोज़ ताईं हलणो आहे इन जे विच में कई इंशाअल्लाह ताला पाही शाखूं फुटजी वेंदियूं रस्ता निकिरंदा वेंदा हमवार थींदा वेंदा मैदान थींदा वेंदा बयान थींदा वेंदा अल्लाह क़बूल फरमाए सुहिणे हबीब जे सदके राज़ी थिए दुरूद मुंहिंजे प्यारे हबीब वॾे आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहल बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि वॾे आवाज़ सां पढ़ो याद रखो रोज़ो एडी प्यारी इबादत आहे एडो शान वारो ही महीनो आहे एडी रोज़े जी भली इबादत आहे हज़रत हबीब करीम जो सोट आहे सय्यदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा कंहिंजो पुट आहे महबूब करीम जे चाची जो हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास जंहिंजो ताइफ में हरम आहे मां उहो बि ॾिसी आयो आहियां साईं जे मज़ार जी ज़ियारत बि करे हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास हज़रत अब्बास महबूबे करीम जो सॻो चाचो हिकु दफ़ो साईं फरमायो चाचा जी साईं सुबुह घर हूंदव फरमायो हा साईं सुबुह जो सवेल मां अव्हां जो महिमान आहियां वाह वाह सुहिणी अल रस वल ऐन मुंहिंजो हबीब अखियुनि ते तो जहिड़ो पिरी अचे मां चवां त न आया दरवाजे ते पहुता अंदर घिरिया चाचा ख़ासि दुआ लाइ आयो आहियां महबूब उम्मत सॼी खे दुआ कंदा आहियो अॼु तो बाबे जे भाउ खे मुंहिंजे दिलि भर अबे सुहिणे अब्दुल्लाह जे सॻे भाउ खे ढब ॾियण आयो आहियां दुआन सां नवाज़ण आयो आहियां मां तव्हां लाइ दुआ घुरा तव्हां हथ मथे खणो अल्लाह मां सुईती थो रखे त अमनत उस्कुफतुल बाब जन हुज़ूर चाचे जे बच्चन लाइ दुआ था घुरल माण्हू त आमीन था कनि पर दरवाज़नि जे चौथनि मां आमीन आमीन पियो अचे उहो हज़रत अब्बास उनजो पुट हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा साईं तो फरमाए त मुंहिंजे दिलि भर हबीब जी सुहिणी ज़ुबान मां मूं ॿुधो मुंहिंजे कननि ॿुधो हबीब फरमायो छा फरमायो त जॾहिं रमज़ान शरीफ़ जो चंड बीहंदो आहे रोज़नि जो वुजूद थींदो आहे त अल्लाह ताला जन्नत में थधी हीर लॻाईंदो आहे युक़ाल लहुल मुसीरह
उनजो नालो मुसीर हा। हवा ते बनन जा पन पाण में लगंदा हन, जन्नत में बाग हन, महलातूं हन, उन्हें पन्नन जो पाण में टक्कर थींदो आहे, मिलंदा हन, उन्हनि मां अल्लाह जो हम्द निकिरंदो आहे, तस्बीह निकिरंदी आहे, तकबीर निकिरंदी आहे, रब जी ज़ात बाबा सन्मान निकिरंदी आहे। साईं फरमाइनि था त जन्नती हुरूज ॿुधंदियूं आहिनि तो हे जन्नती हौज़नि जे किनारनि ते चढ़ी बीहंदियूं आहिनि, हेॾे होॾे निहारींदियूं आहिनि। जन्नती मथां जेको मलाक रिदवान सरींदा आहिनि उनखे सरींदड़ रिदवान छा थियो आहे? फरमाए थो जी दुनिया ते रमज़ान जो चंड बीही वियो आहे। ॿुध दिलि लाइ ॿुध, खुदा करे जो मूं गुनहगार खे इन ते अमल नसीब थिए, तोखे बि अमल नसीब थिए, जो कुझु चऊं उहो रब ॿुधी क़बूल फरमाए। जन्नती रिदवान फरमाए थो रमज़ान जो चंड बीही वियो आहे, हूरूं छा थियो कनि या अल्लाह महबूब जी उम्मत में रोजेदार घना बनाया, खुदा करे रोजेदार घना बंदी अचनि, जन्नती मेहमान से अचनि, असीं उन्हनि जी ख़िदमत कयूं, असीं उन्हनि जी ख़िदमत कंदे साध सम्झंदासीं, पंहिंजो वक़्त ऐं भाग सम्झंदासीं। रहमत जिब्रील जी मुंहिंजा मौला आसमाननि में ऐलान कर जन्नत जा दरवाजा खोले छॾियो, जहन्नम जा दरवाजा बंदि करे छॾियो। राति ॾींहुं रमज़ान महीने जूं बरकतूं हूंदियूं। ऐं जिब्रील ज़मीन ते लही वञ, जेके मुहम्मद मुस्तफ़ा जा उम्मती क़ब्र में अज़ाब में आहिनि त अज़ाब बंदि कराए छॾ। रमज़ान जी ख़बर क़ब्र वारनि खे बि पइजी वेंदी आहे त रमज़ान अची वियो आहे। शैतान खे ॿधी उनखे गिचे में गत विझ, जेका गरी शइ न हूंदी आहे पाणी में तरी बीहंदी आहे, गत पवंदो आहे पथर ॿुधो आहे हेठि लही वेंदी आहे। शैतान खे समुंड जे तरे में हणी छॾ, विचे में पथर विझी छॾ। ईअं को उम्मती न चवे त यार शैतान ख़राब कयो, मुंहिंजे मुस्तफ़ा जी उम्मत खे वारो ॾियणो आहे, मौक़ो ॾियणो आहे, राज़ी करण जो टाइम ॾियणो आहे, सभु हुजतूं ख़तमु, बहाना ख़तमु करणा आहिनि, को उज़ुर न रहंदो। या अल्लाह जो छा कयां? ए मुंहिंजा प्यारा जिब्रील ऐलान छॾ त हर रोज़ शाम जो जॾहिं रोज़ेदार रोज़ो खोलण ते वेहंदा, हथरा मथे खणंदा, मूसा नबी दुआ घुरी मौला दीदार करा, मुंहिंजे मूसा जे विच में पर्दो हो, पर जॾहिं मुहम्मदी उम्मती रोज़े खोलण में दुआ घुरंदो त मां पर्दा परे करे छॾींदो आहियां। हर रोज़ 10 लख जहन्नमी जहन्नम खां आज़ाद। अंदाज़ो लगा घणा घणा रोज हर ॾींहुं रोज़े खोलण जे टाइम ते 10 लख जहन्नमी जहन्नम खां आज़ाद। जॾहिं जुमे जी रात ईंदी, अॼु राति कहिड़ी आहे चओ त सही, वाह वाह। जॾहिं जुमे जी रात ईंदी हुन शाम जो 10 लख रोज़ आज़ाद थींदा। जुमे जी रात आई, खमीस जो सिज टुॿी हई, हाणे हिक हिक घड़ीअ में 10 लख आज़ाद। जुमे जो ॾींहुं ख़तम थी वञे, राति घड़ी घड़ी में 10 लख आज़ाद, वरी ॾींहं जे बि घड़ी में 10 लख आज़ाद। ही हिकिड़ो हफ़्तो गुज़रियो आहे, ॿियो हफ़्तो गुज़रियो आहे, टियों हफ़्तो गुज़रियो आहे, चोथों हफ़्तो थियो आहे, 29 तारीख़ आई आहे। रफ़ंदो मलाइको जी मुंहिंजा मौला जोर लॻायो त केतिरा माण्हू आज़ाद थी विया आहिनि, मौला किरोड़े आज़ाद थी विया आहिनि। रफ़ंदो जेतिरा सॼे महीने में आज़ाद थिया आहिनि, अॼु आख़िरी तारीख़ रमज़ान जी आहे, इन हिकिड़े ॾींहं में एतिरा ॿिया बि आज़ाद करे थो छॾियां। रहमत खुदा जो कसम, मां मुसलमान रोज़ो न रखी तबाह न थी, रोज़े खां परे रही तबाह न थी, रोज़े खे छॾे करे वेरण न थी। ज़ाहिर में मालदार आहे, ज़ाहिर में पैसे वारो आहे, ज़ाहिर में नौकरी वारो आहे, ज़ाहिर में ज़मींदार आहे, का ॻाल्हि कान्हे का बातिन तबाह थी रहियो आहे, आख़िरत तबाह थी रही आहे, आख़िरत बर्बाद थी रही आहे। साईं फरमायो ही इंतज़ाम थो थिए हिन महीने जे लाइ, मुंहिंजा महबूब सुहिणा। ॿियो बि मक़ाम ॿुधायो, रमज़ान शरीफ़ जो शान ॿुधायो। साईं फरमाइनि था त ही तमामु रोज़े जी प्यारी इबादत आहे, रोज़ेदार ते अल्लाह जी वॾी महिरबानी आहे। सुबुह जो तो रोज़ो रखियो आहे, सहरी जागो था न सहरी रोज़े रखण वक़्तु जेको चाह पाणी जहिड़ो ग़रीब वारो हाल आहे खाईंदो आहीं, पेट पंहिंजो भरी, पीती बि पाण, खाधी पाण। मदीने जे मीर फरमाए इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलल मुतसहिरीन। तवज्जो जो सही, कुरान छा कयो? इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी। कहते कुरान
कहते हो अल्लाह उन जा मलाक नबी सोने ते दुरूद था मोकलीन हदीस में था वो खुदा जी ज़ात बरकत फैसलो पर मु मुस्तफा जो दो पंज उम्मत ला फैसलो करो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल मुतसहिरीन मुझे उम्मती कपड़ा पुराना है मेरे मदरवा गरीब अमीर का गाल काने का उठे तो रोजे ते मुसलमान तो ऐलान तो बुदे उठी बैठो देखो गरीब दाल पानी बिस्मिल्लाह करे खान शुरू तो करे रोजे जे लिए सा साईं फरमाता था जी मुते मुझो रब ऐ मलाक दुरूद था मोकलीन ये मुझे सदके ने सहरी खाना वारे ते रब रब जा मलाक दुरूद था मोकलीन दुरूद पर मुझे हबीब ते बड़ी आवाज अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बी हदीस है समझ इन फी सुहूर बरकतन रोजे रखने में बरकत रोजे तो कदर कुरान करीम का पूछ चो सुभान अल्लाह राजा रोजे जो कदर महबूब करीम का पूछ रोजे जो कदर इधर हार सिद्दीक़ अकबर खां पुछ फारूक आज़म खां पुछ उस्मान गनी खां पुछ हैदर कर्रार खां पुछ हसनैन करीमीन खां पुछ सय्यदा खातून जन्नत खां पुछ हजरत राबा बसरी खां पुछ केतरा असांजा मुसलमान पानन दीनदार रोजा नमाज़ूं पर घर में दीग लगी पई हां ॿुधो ही मुंहिंजे अॻियां छा रखियो आहे हिन खे खोले करे पढ़ियो अथव जैसे दौड़ कंदा है पर माना रब थो जाने आहे अला छा दुरूद पर सल्ले अला हबीबिना मुहम्मदिन या रब सल्ले अला शफीना महबूब करीम जा उम्मतियो तुझे नंगते तुझे अम्मा ते तुझे न्याणी ते तुझे बच्चन ते मुझे न्याणन ते मुझे पुटन ते हर मुसलमान जे बच्चन ते भी खुदा जी ज़ात बरकत इबादत फर्ज़ आओ तुम तेरे फर्ज़ कुरान करीम से क्या तो मिलाए दो फरमान थे अल्लाह फरमाता है इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात मस्जिद हाफिजन सा टुबी पया मुंह खोले अॻियां रखियो मता मां गरीब के ना भुलजी पाण अॻुॾियन छा थो फरमाए खुदा इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मुमिनीन वल मुमिनात वल कानितीन वल कानितात वस्सादिकीन वस्सादिकात वस्साबिरीन वस्साबिरात वल खाशिईन वल खाशिआत वल मुतसद्दिकीन वल मुतसद्दिकात वस्साइमीन वस्साइमात वल हाफिजीन फुरूजहुम वल हाफिजात वज़ाकिरीन अल्लाह कसीरा वज़ाकिरात अअद्दल्लाहु लहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा पान में पढ़ो घर में भी पढ़ा थप्पड़ लगन छिड़मू मिलन कबूल कर घबराए न कबूल कर राजी खुदा रसूल कर छातो फरमा खुदा इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात बेशक मुसलमान मर्द ऐ मुसलमान औरतों मोमिन मर्द ऐ मोमिन औरतों फरमान बरदार औरतों सच ॻाल्हाईंदड़ मर्द ऐं सच ॻाल्हाईंदड़ औरतूं सब्र कंदड़ मर्द ऐं सब्र कंदड़ औरतूं निवृत न्याल कंदड़ मर्द ऐं निवृत न्याल कंदड़ औरतूं सदका ख़ैरातूं कंदड़ मर्द सदका ख़ैरात कंदड़ औरतूं रोज़ो रखंदड़ मर्द रोज़ो रखंदड़ औरतूं वसाइमीन आहे न साईं वसाइमीन रोज़ो रखंदड़ मर्द रोज़ो रखंदड़ औरतूं कुर्बान वञा ऐं पंहिंजे उघरनि खे महफ़ूज़ रखंदड़ मर्द महफ़ूज़ रखंदड़ औरतूं अल्लाह जो घणो ज़िक्र कंदड़ मर्द ऐं घणो ज़िक्र कंदड़ औरतूं रब जो जंगी सिफ़तूं आहिनि अअद्दल्लाहु लहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा मां रब उन जे गुनाहनि खे माफ़ करण जो इंतज़ाम करे छॾियो आहे उन जे लाइ अजर वॾे रखे मरंदा वेंदा मूं रब जे दरबार जे जन्नत में पहुचंदा वेंदा
असां वटि ॼण औरत खे न दीन आहे न निमाज़ आहे न ज़िमेदारी आहे, फर्ज़ ई कोन्हे। तवज्जो ॾे मुसलमान, जे औरत आज़ाद हुजे हा त सुहिणे हबीब जी शानदार न्याणी ख़ातून जन्नत आज़ाद हुजे। आला हज़रत सलाम याद करने समय तो सैयद ज़ाहिरा तय्यबा ताहिरा यानी खातून जन्नत पे लाखों सलाम, मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम, शमए बज़ में शमए बज़ में हिदायत पे सैयदा सुभान अल्लाह। नजरी न्याणी नजरी आया महबूबे करीम जे रिश्ते में औरतूं हुयूं, कुरैशी औरतूं आहिनि। तवज्जो अदा तवज्जो आयूं या रसूल अल्लाह, छेड़ो इनकार इख्तिलाफ असांजे मर्दनि जो आहे। असीं अव्हां जे रिश्तेदारी में आहियूं, अव्हां रिश्ते खे कढण जो हुकुम कयो आहे। अव्हां जो फरमान आहे सिलमन कताक, जेको छिने त खे ॻंढ, वाफ़ अमन ज़लमक, जेको तोसां ज़्यादती करे त खे माफ़ करे छॾ, व अहसिन इला मन असा इलैक, जेको तोसां बुराई करे तंहिंसां भलाई कर। वो हबीब असांजे अॻवाणीअ में हज़रत सैयदा खदीजतुल कुबरा तव्हांजी घरवारी हुई, उहा दुनिया तां रहलत करे वई आहे। असांजी दिलि चए थी असां औरतुनि जी कचहरी थिए, पंहिंजे न्याणी नजी न्याणी पर्दीदार न्याणी ख़ातून जन्नत खे छॾियो त असांजी महिमान थिए। नजी आहे नजी उमिरि साईं फरमाईंदा मां जी बाबा ॾींदव बाबा तव्हांखे न कबी। हा हा फरमान बरदार बच्चा बाबा अव्हां सां न कबी, वञण लाइ मां तयार आहियां, पर सम्झां थी उते अबू जहल जूं धीअरूं भला कपिड़ा पाईंदियूं, मके जे कुरैशी सरदारनि जूं न्याणियूं ईंदियूं, ताजरनि जूं, वापारनि जूं, मालदारनि जूं। मुंहिंजे पाक जिस्म जे कपिड़े खे चटियूं लॻल आहिनि। ग़रीबी हाल मतां खिलनि त छा हाल आहे फातिमत ज़हरा जो, छा हाल आहे हबीब जे न्याणियुनि जो, छा हाल आहे हबीब जे घर में रहण वारनि जो, जिन खे कपिड़ो बि सॼो कोन्हे को, लटो बि सॼो कोन्हे को। ॿ टे महीना घर में मानीअ लाइ बाहि कान भरंदी हुई, खजूर खीर ते गुज़र थींदो हो। बाबा अञा बि तव्हां दुआ घुरंदा त अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीना वअमितनी मिस्कीना वहशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन। मौला मूंखे मिस्कीन करे जार, मिस्कीन करे मार, क़यामत ॾिहारो थे त मूं मोहम्मद हबीब खे मिस्कीन जे टोले में जन्नत में पहुचाए छॾिजा। बाबा मता खिलनि हिक जहिड़ियूं ईंदियूं वॾियूं ईंदियूं, मता तव्हांजे शान में तान कनि, इहा ॻाल्हि ज़हन में अचे थी। पर समय न मुंहिंजा बच्चा तूं घबराए न, वञण तुंहिंजो कमु आहे, तुंहिंजे शान खे ज़ाहिर कर मुंहिंजे कई मरब जो कमु आहे। सुभान अल्लाह प्रोग्राम ते आई, पहिरें त ॾाढियूं ॻोठ जे वॾनि माण्हुनि जूं न्याणियूं कपिड़ा लटा भला पाए पंहिंजे पर में दंगो करे आयूं, हद करे आयूं। असांजा कपिड़ा वाह वाह किथां भायूं, हिक ॿिए खे शाबाश में हुजनि, ॾाढा सुठा ज़ेवर पातल हुजनि। जॾहिं मदीने जे मीर जी न्याणी दरवाजे खां कदम रखियो आहे त हैरत में पइजी छो वञनि। हिक ॿिए ॾे निहारनि थियूं थी, तुंहिंजे मुंहिंजे मुंहं में पाउडर बा, ज़ेब ज़ीनत जी जेका बि शइ इस्तेमाल थियल आहे, पर हेॾे निहार त नूर जूं तजलियूं आहिनि, हेॾे निहार त छा पियो नज़र अचे, अनवार तजलियात फ्यूज़ात बरकात अकुल हेरन, छा चऊं
हुस्न जी हद ना है, जमाल जी हद ना है, कमाल जी हद ना है। यह गाल भला छे दे, पर मुझे कपड़े में वो हाथ चमक ना है जेका खातून जन्नत जे कपड़े में आ वेचिया हथ सुनाइन। खातून किथा दो थी पारा खामोशा मुड़के थी वडो बात फारे टहक नथी दे, दंद नथी कढे, वधी खिले नथी मुड़के थी भई। खातून जन्नत किथा दो थई फरमाती अदी मां ताके छा चवा, अवा मक्के जे सरदार जी न्याणियूं आयो, मां कायनात जे सरदार मोहम्मद हबीब जी न्याणी आहियां। अमा खे पंहिंजी हाल हर मिलियो आहे, मूंखे पंहिंजी हाल हर मिलियो आहे। वधीक राज़ में न वञो, सभु हैरान थी वयूं आहिनि, सभु मस्तान थी वयूं आहिनि। वाह महबूब करीम जी न्याणी, तुंहिंजा वॻा, तुंहिंजा कपिड़ा, तुंहिंजो ज़ैब, तुंहिंजो ज़ीनत, तुंहिंजो सींगार हुज़ूर सोने वटि मोटी आई आहे। बाबा तव्हांजे हुक्म खे अदा कयमि, पर ही छा हो? फरमाईं त अम्मा तुंहिंजे मथां अल्लाह ताला जन्नती वॻा पाराए छॾिया हा, जेके हिननि खे ॾिसण में पे आया हैरान हुयूं। मुंहिंजी अम्मा दुनिया ते का लीडर जी ज़ाल आहे, का अमीर जी ज़ाला, का वडेरे जी ज़ाला, का ऑफिसर जी ज़ाला, का मौलवी जी ज़ाला, का दुनिया जे पीर साहब जी घरवारी आहे। भजन क़यामत ॾिहारो थींदो, ये सभई तुंहिंजूं बानियूं हूंदियूं, खातून तूं सभिनी जी सरदार हूंदी। अल्लाह या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यार हबीब जा आशिको उहा फातिमा ज़हरा जंहिंजा एहसान बेशुमार, भलायूं बेशुमार, कुर्बदारियूं बेशुमार, मेहरबानियूं बेशुमार, लॻे पालियूं बेशुमार। हद हिसाब जी ॻाल्हि कान्हे का, मुंहिंजे हबीब जी नगदार न्याणी आहे, शानदार न्याणी आहे, जन्नती राणियुनि जी बि राणी आहे। चओ हा या न आहे न? तो कोन ॾाज ॾिनो आहे, मुंहिंजी वसई ॻाल्हि आहे। जंहिं बाबे जी न्याणी आहे तंहिं फरमाए सय्यदत निसाए अहलिल जन्नत, मुंहिंजी बचड़ी जन्नत वारनि जे बच्चनि जी नंगनि जी सरदार आहे। तवजो ॾियो बाबा, मूं अर्ज़ु पे कयो त औरतुनि खे बि रोज़ा रखारायो, ईअं न त चयो बसि घर में कुरान जी तालीम ॾे, दीन जी तालीम ॾे, ख़ुदा जी ज़ात बरकात, दुख बि लाहींदो, बुख बि लाहींदो। अरे ईअं घर में दीन पैदा करणी। सहाबा किराम जे घर में दीन आहे। हिकु सहाबी आहे, छज जी निमाज़ थी आहे, ॿाहिरि अंदरि खड़कियो आहे, सॾु थियो आहे, ॿाहिरि निकिरी वियो आहे। पुछे थी घर वारी केरु हो? फरमाए थी महबूब मदीने वारे जो कासिद आहे। साईं छा लाइ आयो आहे? दिलि खे निंड थी अचे, होशियार साईं, बसि हाणे दंग 5 मिंट बस, वरी हयात याद इंशाअल्लाह ॾींहं ते। सुने हबीब करीम जी ज़ात जो सहाबी हो तो हा महबूब जो कासिद आहे। कंहिंजो ॾाढा ॻाल्हाए साईं छा लायो आहे? चए थो जिहाद जी तयारी कयो। नंढड़े पुट खे खणी चुमियो थो ॾे, न्याणे खे खणी सीने सां थो लाहे, घरवारी खे फरमाए तो सब्र कजां, जुदाई अॻे पोइ थियणी आहे, ख़ुदा करे मुस्तफ़ा जे कदमनि में मरी पऊं। ख़ुदा करे दुआ कजां। घरवारी ने मुड़स खे छा थी चवे कि भला इन खां वधीक ॿी ख़ुशी कहिड़ी थींदी, सआदत कहिड़ी थींदी जो क़यामत ॾिहाड़े हर को चवे त हिन औरत जो मुड़स मुहम्मदी कदमनि खे चुमदे मरी आयो आहे। मुड़स निकिरी आयो, बचड़ा अम्मा मानी मिलंदी, भत मिलंदो, कुझु खाइण लाइ तयारु थींदो। अम्मा फरमाए थी पई मां दिलि में चयो मुंहिंजा दिलि भर पुट न्याणियूं अव्हां खे आसरे में रखा, मन निंड खड़ी वञे, सुबुह जो ॾिसंदा घर में तेल कोन्हे जो ॾीओ ॿरे, बिजली शिकल कान्हे जो बटन हणी छॾे, बत्ती कान्हे, टार्च कान्हे, लालटीन कान्हे का, तह लॻी पई आहे। चए थी मुंहिंजा बच्चा तव्हां लेटी पोइ मां थी तव्हांजे जंड खे हलाया, थी सघे थो तव्हांजे खाधे जो इंतज़ाम थी वञे। ख़ाली जंड हलाया थी पई। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, यासीन वल कुरानिल हकीम। कुरान बि पढ़े पई, जंड बि हले तो। बचड़ा आसिर जाओ सी अम्मा तो तैयार करे
यहाँ तो भत्ती अमानी मिले आसरे में नदी खजी वैया मुर्स जो दरबार हबीब में पहुंच हुआ साईं फरमायो दे खबर कि भला आ जो कासिदा जंग जे ला तैयार थी फरमायो सुबह जो हलबो हीर न हीर मोटी वन मोटी आया जंड पियो हले पूछे तो दे खबर अटो है छा फरमाए थी न मुझा साईं अन्न है छा फरमाए थी न मुझा साईं वो जंड छो थी हलाई बच्चन खेरी ध्यान जे ला मुर्स जो ही तीली हने रोशनी करे त जंड जो सजो तार अटे सां भरियो जो कह दिनो हाँ वमा मिन दाबतिन फी अर्द इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा व यअलम मुस्तक़र्रहा व मुस्तौदाहा कुल्लुन फी किताबिन मुबीन। ओहो थोड़े जह ठायो आ मुर्सनिहारे सुभान अल्लाह जंद्र जो मच्छू हिस्सो जेको आ पुड़ जेको आ ओ लाथम अटो सजो मेड़े हाणे विधम बच्चन खाधो सुबह जो हबीब सां ॻाल्हि थो करे साईं फरमायो मथा पुड़ त कोन अथव साईं अल्लाह थो थी नबी साईं फरमाई सहाबी न लाही हा मुखां अचे पुछी हा इने तहां जे जंड जो ताल्लुक ग़ैबी ग़िज़ा सां थी वियो हो क़यामत ताईं तव्हां जा बच्चा हलाईंदा रहना अटो ईंदो रहे हा कॾहिं बि खुटी न हा एॾी तव्हां ते ख़ुदावंद करीम जी महिरबानी हुई। घरनि में दीन पैदा कयो अदा घरनि में पर्दो हुजे परहेज़ हुजे खुदा जो ख़ौफ़ हुजे निमाज़ हुजे केॾी न ख़ुशी थिए जो बच्चो बच्चो रोज़ेदार ऐं निमाज़ी हुजे जंहिंजो फर्द फर्द औरत मर्द रोज़ेदार ऐं निमाज़ी आहे उन ते रब जो महबूब राज़ी आहे।